नाज़रीन तव्हांखे आम ब्रेकिंग का आगाह कंदा हलूं त मीरपुखार जे वर्दी पहिरियल पुलिस एहलकार माजिद शाह DSP हेडक्वार्टर जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुखार पहुची एहतजाज करे पाण खे बाहि ॾियण जी कोशिशि कई आहे, जंहिंखे रस्ते वारनि माण्हुनि बचाए वरितो आहे। पुलिस एहलकार जो चवणु आहे त DSP हेडक्वार्टर अतीक रहमान जे ज़ुल्मनि खां तंग थी विया आहियूं, असांखे फ़हाश हरकतुनि लाइ मजबूर कयो वञे थो ऐं ॿिया पुलिस एहलकार असद शाह ऐं इशोक इंतिहाई तंग आहिनि। पुलिस एहलकार माजिद शाह इल्ज़ाम हंधे चयो त डबल ड्यूटी करण बावजूदि असांखे पंहिंजे बचनि सां बि मिलणु नथो ॾिनो वञे। इन सिलसिले में असां राब्तो कयो लाइव न्यूज़ जे ब्यूरो चीफ फज़ुल शर सां। फज़ुल, पुलिस एहलकार अॼु पाण खे कीअं बाहि ॾिनी आहे? हिकिड़ो नओं वाक़ियो आहे, हिकिड़ी नई शइ जनम वठे पई, छा तफ़सील आहिनि? जी, मीरपुखार पुलिस एहलकार माजिद शाह जो DSP हेडक्वार्टर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुखार अॻियां जेको आहे पेट्रोल पाण ते हारे ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे। मीरपुखार पुलिस जे मोबाइल ड्राइवर माजिद शाह DSP हेडक्वार्टर अतीक रहमान आरई ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई। उते मौजूदु माण्हुनि जेको आहे हिनखे बचाए वरितो आहे। पुलिस एहलकार माजिद शाह ॿुधायो त मूंखे DSP ज़हनी टार्चर करे रहियो आहे ऐं डबल ड्यूटी वठी रहियो आहे ऐं उन बाद जेको आहे घर ॾांहुं नथो छॾे, बचनि सां मिलण लाइ बि मूंखे नथो छॾे वञे ऐं मोकल नथी ॾिनी वञे। फज़ुल, इहो छा मसइलो आहे जेको पुलिस एहलकार दाहूं करे चवे पियो त भई मूंखे फ़हाश हरकतुनि लाइ मजबूर कयो वञे थो? ड्यूटी जो त मसइलो पंहिंजी जॻह ते ऑफिसरनि में इहो थिए थो, पर इहो फ़हाश हरकतुनि वारो मसइलो छा आहे? पुलिस एहलकार अहिड़ा इल्ज़ाम बि आया त जेको आहे असांखे फ़हश हरकतुनि लाइ जेको आहे मजबूर कयो वञे थो। जॾहिं त तव्हां जेको आहे मूं वटि नौकिरी कयो था त उन हवाले सां तव्हां मूंखे माना जेको आहे माण्हू पेश कयो त उन हवाले सां बि न त इहा पुलिस एहलकार सां बि असांजी ॻाल्हि थी त उन इहा जेको आहे DSP ते इल्ज़ाम हणंदे चयो त असांखे फ़हश हरकतुनि लाइ जेको आहे चवंदो रहंदो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे असांखे ज़हनी टार्चर बि कंदो रहंदो आहे। उन बाद जेको आहे ॿिया पुलिस एहलकार बि हिन मां जेको आहे तंग थी चुका आहिनि। जेको जॾहिं त हिन जेको आहे अॼु दिलि ॿधी जेको आहे एहतजाज करे जेको आहे ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई, जंहिं ते SSP मीरपुखार आबिद बलोच पुलिस एहलकार माजिद शाह पारां जेको एहतजाज कयो वियो उनजो नोटिस वठंदे जेको इंक्वायरी ऑफिसर DSP शाहनवाज़ मेमन खे मुक़ररु करे छॾियो ऐं 24 कलाकनि में जेको आहे रिपोर्ट तलब कई आहे। जी, अच्छा, पुलिस एहलकार जेको माजिद शाह जेको एहतजाज कयो आहे, पोइ हिन वटि को आयो आहे, हिनखे कंहिं मुतमिन कयो आहे? जीअं त SSP मीरपुखार से आबिद बलोच नोटिस वरितो, उन बाद जेको आहे DSP शाहनवाज़ मेमन जेको उन वटि पहुतो ऐं हुनखे जेको पाण सां गॾु वठी वियो आहे। जी, पुलिस एहलकार माजिद शाह जो SSP मीरपुखार सां नोटिस वरितो आहे ऐं उनजी इंक्वायरी बि फौरी तौर ते मुक़ररु कई वई आहे। फज़ल, लाइव न्यूज़ सां ॻाल्हाइण जी वॾी महिरबानी।